अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिस ताईं इन दुनिया जी जहान में कुरान पढ़ण वारा ऐं पढ़ाइण वारा, कुरान मजीद ॿुधण वारा ऐं ॿुधाइण वारा, ये आलिम ऐं तालिब, ये हाफ़िज़ ऐं कारी, ये मस्जिदूं ऐं मदरसा, ये वैज़ ऐं जलसा तेसि ताईं कुरान भी आहे त दुनिया जो जहान भी आहे। छो त दुनिया में सिर्फ़ टे शयूं आहिनि, हिकु ख़ालिक, ॿियो मख़लूक, टीं अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक आहे। ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुवा ख़ालिक़ु कुल्लि शै। फरमाई तव्हांजो रब, तव्हांजो मालिक, तव्हांजो ख़ालिक सिर्फ़ अल्लाह, बाक़ी हर शइ मख़लूक, आसमान मख़लूक, ज़मीन मख़लूक, जन्नत जहन्नम मख़लूक, फरिश्ता मख़लूक, जिन्न मख़लूक, इंसान मख़लूक, 1,24,000 अंबिया ऐं रसूल भी मख़लूक। पर आमिना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मख़लूक का ख़ालिक सिर्फ़ अल्लाह। टीं अहिड़ी शइ आहे जेका न ख़ालिक आहे न मख़लूक आहे, उहो अल्लाह जो क़ुरान आहे जेको न ख़ालिक आहे न मख़लूक आहे, बल्कि ये कुरान रब जी सिफ़त है, रब जो कलाम। अल्लाह ताला पंहिंजे सिफ़तुनि सां हुयो, आहे, रहंदो, त कुरान भी हुयो, कुरान आहे, कुरान क़यामत ताईं बाक़ी रहंदो। हूअं भी उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे, अल्लाह उन जी हिफ़ाज़त कंदो। जियां बैतुल्लाह माना अल्लाह जो घर, बैत जी निस्बत अल्लाह ॾे, अल्लाह ताला पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे न कई। अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर काए आयो बैतुल्लाह खे ढाहण जे लाइ। मिना ऐं अरफात जे विच में हिकिड़ी वादी मुहस्सब,
इते अची अबरा जो लश्कर बीठो। साईं जन जे ॾाॾे ख्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ पिया चरनि, फ़ौजनि उहे उठ ॿधा। अबरा चयो जेको बैतुल्ला जो मुतवली आहे उहो हाज़िर थियो, उन सां ॻाल्हियूं थी वियूं। उन वक़्त में बैतुल्ला जो मुतवली साईं जन जो ॾाॾो ख्वाजा अब्दुल मुतलिब हुयो। वॾो कदावर, हसीन, जमीन, रोब ताब वारो माण्हू। रिवायत में अचे थो जॾहिं अब्दुल मुतलिब अबरा जे साम्हूं आयो त हुन ते एॾो रोब थी वियो जो इस्तक़बाल में उथी बीठो। अबरा बादशाह चयो जनाब असांजो मक़सदु मके जे माण्हुनि सां जहिड़ो न आहे, मके जे आवाम सां असांजी दुश्मनी न आहे, असांजो जहिड़ो बैतुल्ला सां आहे। असां बैतुल्ला ड्राहे वापसि यमन हलिया। जेकर तव्हां रुकावट बणियो त पोइ तव्हां सां बि विढ़ंदासीं। त ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब तुंहिंजे फ़ौजनि मुंहिंजा उठ ॿधा आहिनि, महिरबानी कयो असांखे पंहिंजा उठ वापसि कयो। अबरा हैरान थी वियो, ही बैतुल्ला जो मुतवली, इनखे बैतुल्ला जो फ़िक्र न आहे, इनखे उठनि जो फ़िक्र आहे। उन वक़्त में जनाब ख्वाजा अब्दुल मुतलिब अबरा बादशाह खे जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब इन्हनि उठनि जो मालिक मां, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठनि खे छॾायां, बाक़ी इन बैतुल्ला जो मालिक मां न आहियां। बैतुल्ला जो मालिक असांजो अल्लाह आहे, रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो। कंजारो जा मुसलमानो ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? फरमाई अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जील फजअलहुम कअस्फ़िम मअकूल। कुरान दो फरमा जना अबरा बादशाह हाथनि जो लश्कर काए आयो बैतुल्ला खे ॾाहण जे लाइ। फरमाए पोइ हुन जे मुक़ाबले जे लाइ मां रब पाण हेठि लही कोन आयुसि, का फ़रिश्तनि जी तरबियत याफ़्त फ़ौज हुन जे मुक़ाबले जे लाइ न आई। या अल्लाह भला कहिड़ो तुंहिंजो लश्कर हो? अल्लाह से फरमायो वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला हू। रब फरमायो मुंहिंजी हिकिड़ी फ़ौज कान अथव, हज़ारे मां रब जूं फ़ौजूं आहिनि। आसमान मुंहिंजी फ़ौज, ज़मीन मुंहिंजी फ़ौज, हवा ऐं तूफ़ान भी मुंहिंजी फ़ौज अथव, ॿोॾ ऐं सिला भी मुंहिंजी फ़ौज अथव। करोना भी मुंहिंजी फ़ौज अथव, दरिया ऐं समुंदर भी मुंहिंजी फ़ौज अथव, किवलियूं मकूड़ा भी मुंहिंजी फ़ौज अथव, मच्छर भी मुंहिंजी फ़ौज अथव, बाहि भी मुंहिंजी फ़ौज अथव। अल्लाह सां फरमायो वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला हू। फरमाए मुंहिंजी हिकिड़ी फ़ौज कान अथव, हज़ारे मां रब जूं फ़ौजूं आहिनि। तव्हां कहिड़ी फ़ौज जो मुक़ाबिलो करे सघो? मां पंहिंजे फ़ौजुनि खे पाण थो ॼाणा, तव्हांखे कोई पतो न आहे। कई फ़ौजूं आहिनि रब, कई लश्कर।
या अल्लाह भला अबराजी उन हाथन वारी फौज जे मुकाबले जेला तुझी कड़ी फौज आई। अल्लाह से फरमायो व अरसल अलैहिम तैरन अबाबील, उन्हें ताकतवर फौज जे मुकाबले जेला रब फरमायो मां रब जेका फौज मोकली हुआ नंढड़न पखिन जी फौज जिरकी जितरा नंढड़ा पखी आ। या अल्लाह भला उन्हनि वटि गोली मिसाइल हुयो, एटम बम हुया, जितरी जूननि वटि गोलियूं। फरमाइनन तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील, दाल जे चने जेतिरियूं नंढियूं पत्थरियूं खणी आया, ब चंबन में हिकिड़ी चूंब में मुफसरिन हजरात लिखंदा हुए पत्थरियूं उन्हनि पखियुनि उछलायूं, हिकिड़ी पत्थरी भी निशाने खां गुस्से कान पई। जंहिं भी फौजीअ जे मथे ते उहा पत्थरी लॻे पई, उन फौजी खे क्रॉस करे, हाथी खे क्रॉस करे वञी ज़मीन में सोराख़ पई करे। वो फौजी हाथी समेत उन ही वक्त में फाटी जरा जरा बनी पियो वञे। फजअलहुम कअस्फिम माकूल, रब फरमायो मां ईअं करे छॾियो मान जियो लड़गाओ। ॿुधायो कंजा रोजा मुसलमानों रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? रसूलुल्लाह माना अल्लाह जो रसूल, रसूल जी निस्बत भी अल्लाह ॾे। जियां बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, ईअं रसूलुल्लाह जी भी रब हिफ़ाज़त कई। सब सरदार मक्के जा, इलाइके जा, कबीलनि तकरीबन 100 सरदार सब तरह रुखणी अचे बेते नबूवत जे 12 बीठा त जो असां अल्लाह जे नबी खे शहीद कंदासीं, फ़ैसिलो कयो। कुरैश सभिनी सरदारनि सां त कोन विढ़ंदा, बस मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल करे एक एक उठ ॾींदा। 100 उठ, 100 सरदार, एक एक उठ सरदार। मोहम्मद मुस्तफ़ा मां जानी छुटी पवंदी। रात जो अचे घेरो कयूं बैते नबूवत जो। अल्लाह से फरमायो महबूब ॿाहिरि निकिर। या अल्लाह मां किथों निकिरां, गिराट जेतिरी भी जाइ कान्हे। अल्लाह से फरमायो वल्लाहु यासिमुका मिनन नास, ओ मुंहिंजा महबूब तूं घबरा न, तुंहिंजी हिफ़ाज़त करण वारो मां रब पाण। पत्थरनि जी मुठ उछला, वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। मुंहिंजा महबूब पत्थरनि जी मुठ उछलाइण तुंहिंजो कमु आहे। इन्हनि पत्थरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जे अखियुनि खे अंधो बनाए तुंहिंजे वार वार जी हिफ़ाज़त करा मुंहिंजो। नबी साईं पत्थरनि जी मुठ फ़अग़शयनाहुम फ़हुम ला युबसिरून। रब फरमायो तो पत्थरनि जी मुठ उछलाई उन्हनि काफ़िरनि खे अंधो बनाइण वारो मां हुयुसि। ॿुधायो अल्लाह ताला पंहिंजे रसूल जी हिफ़ाज़त कई आहे न। वलीउल्लाह माना अल्लाह जो दोस्त, वलीअ जी निस्बत भी अल्लाह ॾे। जियां बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे, जियां रसूलुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आहे। कंडिया रोजा मुसलमानों ईअं रब पंहिंजे दोस्तनि जी भी हिफ़ाज़त कंदो अथव। आत्मा तो के कुरान मजीद जे रोशनी में रब जे दोस्तन जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। दकियानूस हिकिड़ो ज़ालिम बादशाह हुयो, सॼी दुनिया ते हुनजी हुकूमत।
एकड़े पासे ना बुत बीह रही, बे पासे ना बाहि जो मच बारही। पूरे मुल्क में ऐलान कई जेको मुझो सजदो कंदो मुझे बुत जो सजदो कंदो, नौकरी उनखे मिलंदी, उदा उनखे मिलंदा, ठीका उनखे मिलंदा, पैसा उनखे मिलंदा। जेको मुझो ई मुझे बुत जो सजदो न कंदो उनखे जहिड़े बाहि में जलाईंदुसि। इन्न लिकुल्लि फिरऔन मूसा, अरबी में मक़ूलो आहे, जिथे बातिल फिरौन जी सूरत में ईंदो त हक़ हज़रत मूसा जी सूरत में साम्हूं ईंदो, बातिल निमरूद जी सूरत में साम्हूं ईंदो त हक़ हज़रत इब्राहीम जी सूरत में साम्हूं ईंदो, बातिल अबू जहल अबू लहब उतबे ऐं शेबे जी सूरत में साम्हूं ईंदो त हक़ मुहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में साम्हूं ईंदो। बातिल जेकॾहिं बिदअत राफ़िज़ियत क़ादियानियत सरमाएदाराना निज़ाम जे सूरत में साम्हूं ईंदो त हक़ इंशा अल्लाह उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम मौलाना फज़ल रहमान जी सूरत में साम्हूं ईंदो। सब ज़रदार नवाब वडेरा चौधरी बादशाह जो सजदो पिया बुत जो। कुरान तो फरमा इन्नहुम फित्यतुन, होते चंद नौजवान हा, फित्यत माना चंद। सयक़ूलून सलासतुर राबिउहुम कल्बुहुम, के पिया चवन टे हुया चौथों कुत्तो। वयक़ूलून खम्सतुन सादिसुहुम, के पिया चवन पंज हुया छहों कुत्तो। वयक़ूलून सबअतुन वसामिनुहुम कल्बुहुम, के पिया चवन सत हुया अठों कुत्तो। बहरहाल टे या चार या पंज या छह या सत। कुर रब्बी आलमु बिइद्दतिहिम मा यअलमुहुम इल्ला क़लील, मुंहिंजा महबूब तूं इन्हनि खे चओ थो उन्हनि जे ॻाढ़ा टे खे रब थो ॼाणे, ॿियो कंहिंखे ई पतो कोन्हे को। कुरान तो फरमा उहे सत ई नौजवान बीठा हा, आमनू बिरब्बिहिम, पंहिंजे रब सां वाइदो कयूं, या अल्लाह असां मरी वेंदासीं, बाहि में जलण क़बूल आ, पंहिंजी जान असां क़ुर्बान कंदासीं, पर तोखों सवा ॿिए जे आॾो न झुकंदासीं। झुकबो थो हाकिम असांजो तूं, असां ॿिए खे हाकिम न मञूं। वरबतना अला कुलूबिहिम, अल्लाह से फरमा उन्हनि जे दिलनि खे असां मज़बूत कयोसीं। रुगो थोरो इरादो कयो क़ुर्बानी जो, अॻिते मदद रब कंदो। अल्लाह से फरमा इज़ क़ामू, बीठा शेर वांगुरु बीठा, सब माण्हू सजदो पिया कनि बादशाह जो, वो बीठा। बादशाह चन मुझो सजदो छो था कयो? उन्हनि नौजवाननि चयो फ़क़ालू रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्ज़, बादशाह तू भी असांजो रब नाहीं, तुआरो बुत भी असांजो रब नाहे, असांजो रब उहो आहे जेको आसमाननि जो भी रब त ज़मीन जो भी रब। लन नदउअ मिन दूनिही इलाहा लक़द कुलना इज़न शतता, असां अल्लाह खां सवा ॿिए जे आॾो न झुकंदासीं। ऐं मुस्लमान हिन खे चइबो घोड़ो दाणो खाईंदो आहे त कंधु हेठि कंदो आहे, मेंहिं गाहु खाईंदी आहे त कंधु हेठि कंदी आहे। शींहं जहिड़ो ताक़तवर जानवर जंहिं महिल शिकार खाईंदो आहे त उहो बि कंधु हेठि कंदो आहे।
पर जन वाले इंसान जो वारो आयो अल्लाह से फरमाओ इंसान मां रब तोखे 2 फुटन जेतिरा हथ थो ॾियां तू ये पंहिंजी इज्जत वारी गर्दन रोज़ी जी आॾो न झुका रज़ाक जे आॾो झुका। हर नमाज में सजदो, ज़ोर जी नमाज में सजदो, असर जी नमाज में सजदो, मगरिब जी नमाज में सजदो, इशा जी नमाज में सजदो, पर हिकिड़ी नमाज है जंहिंमें सजदे जी इजाज़त न आहे। उहा कहिड़ी नमाज है? जनाज़े। भली कंहिंजो बि जनाज़ो हुजे, छो न इमाम अबू हनीफा जो जनाज़ो हुजे, छो न इमाम मालिक इमाम शाफ़ी जो जनाज़ो हुजे, छो न इमाम अहमद बिन हंबल जो जनाज़ो हुजे, छो न मुंहिंजे महबूब सुभानी हज़रत अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह जो जनाज़ो हुजे, पर सजदे जी इजाज़त न आहे। कंडारो जा मुसलमानों जॾहिं जनाज़ो ज़मीन खां 2 फुट मथे पियो आहे उन वक़्त में सजदे जी इजाज़त न आहे। हाणे जनाज़ो 3 गज़ ज़मीन जे अंदरि दफ़न करायासीं, हाणे सजदे जी कंहिं इजाज़त न। तवाई असांजे मुल्क पाकिस्तान में कंडी जा सजदा, लय जा सजदा, लाणीअ जा सजदा, कब्रुनि जा सजदा, पीरनि जे पेरनि ते माण्हू किरिया पिया आहिनि। कंहिं क़ब्र जे मथां पड़ो था ॾिसनि त क़ब्र जा सजदा पिया था कनि। कंहिं घोड़े जे मथां झुल रखियल आहे, घोड़े जे खुरनि खे रंग लॻल हूंदो त घोड़े जा माण्हू सजदा पिया कनि। एॾाई दादू जे पासे जे ॾाचीअ जी क़ब्र जा सजदा, बैतुल्लाह जो 7 दफ़ा तवाफ़, ॾाचीअ जे क़ब्र जो 14 दफ़ा तवाफ़। मुर्शिद जो जेतिरो अदब कयो घटि आहे। मुर्शिद जे हथनि खे चुमियूं जो जाइज़, मुर्शिद जे कुल्हनि खे बोसा ॾियो जाइज़, मुर्शिद जे पेशानी खे बोसा ॾियो जाइज़। जेतिरो मुर्शिद जो अदब कयो घटि आहे, पर मुर्शिद खे पेरे पई करे मिलणु इहो सजदे ऐं रुकू सां मुशाबे हराम अथव। माण्हू झुकनि था ऐं असांजा पीर मुर्शिद जलनि बि नथा। पोइ जेकर मुरीद अचे झुकी मिलंदो नी त रहंदो हुनजे पुठीअ ते पाॾे वांगुरु थपकी में, शाबाश तूं साईं अदीब मुरीद आहे। मां साईं मोहम्मद आलिम जरार पौरारा रहमतुल्लाह अलैह हुनजो वाक़ियो पढ़ियो साईं जन जे मलफूज़ात। साईं मोहम्मद आलिम जरार पौर हिते कंडियारो में बि आया। हिकिड़े मुरीद साईं जन जी दावत कई, वॾो ॾांद पुठई, ख़ैरात कई। साईं हुनजी दावत ते विया त उहो झुकी करे मिलियो। साईं हुनखे धिको ॾिनो, फरमायो मां तुंहिंजी मानी बि कोन खाईंदुसि, तुंहिंजो पाणी बि कोन पीअंदुसि, तूं क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो असांखे जवाबदार थो बनाई। क़यामत जे ॾींहुं रब जो पुछा करे अंतुम अज़ललतुम इबादी हाउला अम हुम ज़ल्लु सबील। क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला बुज़ुर्गनि खे चवंदो तव्हां इन्हनि पंहिंजे मुरीदनि खे चयो त असांजे क़ब्रुनि ते कुबा ठाहिजो। तव्हां इन्हनि पंहिंजे मुरीदनि खे चयो त असांजा सजदा कजो। तव्हां पंहिंजे मुरीदनि खे चयो त असांजे क़ब्रुनि जा तवाफ़ कजो। अंतुम अज़ललतुम इबादी हाउला, तव्हां इन्हनि खे गुमराह कयो। कुरान तो फमा सब अल्लाह जा नेक बना,
रब के जवाब में चौंदा कालू सुबहानक या अल्लाह तुझी जात पाका असा के कोई पतो कोने को बलकानू यबदूनल जिन्न ई त जिन्न नहीं शैतान जी पूजा कंदा असा त मरा खां बद सिधो अचे जन्नत में पहुतासी असा के का खबर काने का ई जिन्न नहीं शैतान जी पूजा कंदा जिन्न ही शैतान ने के न्या वडींदा त फलाणी दरगाह ते 70 रातियूं रहंदे त तोखे पुटु थींदो फलाणी दरगाह ते चौकड़ी लगाईंदे त तुंहिंजा मसला हल थी वेंदा फलाणी दरगाह जे मट जो पाणी पीअंदव त बीमारनि खे शफ़ा मिली वेंदी फलाणी दरगाह ते ख़बर जा पन खाईंदव त तव्हां ख़ुशि थी वेंदव बलकानू यबदूनल जिन्न क़ुरान थो फरमाए रब खे चवंदा या अल्लाह असांखे कोई पतो कोन्हे ही त जिन्न न शैताननि जी पूजा कंदा हुआ न्याव मिलंदा अथनि जिन शैतान 7 रातियूं दरगाह ते रहंदा त हुनखे न्याव मिलंदा ये जेके बाहूं ॿधंदा हो इहो बि सही न आहे मुसलमान सीने ते हथ रखंदो मिलण जो तरीक़ो छा आहे ॿई हथ पाण में मिलाइजनि कोशिशि कयो त सीनो सीने सां मिलाइजे ऐं अखियूं बि हिक ॿिए सां मिलायो मिलण जो सुन्नत तरीक़ो इहो आहे हथ बि ॿई पाण में मिलियल हुजनि अखियूं बि जैसा मिलो था तो उन सां अखियूं बि पाण में मिलायो 4 चश्मे भाकुर पायो सीने सां लॻायो सुन्नत तरीक़ो इहो आहे ही जेको बाहूं ॿधंदा हो इहो त वाणनि जो तरीक़ो सिख आहिनि उन्हनि जूं सूरतूं तव्हां ॾिसंदव तस्वीरूं सिखनि जा गुरू वाणनि जा जेके बाबा आहिनि उन्हनि जी तस्वीर ईअं हूंदी आहे ये उन्हनि जी सकाफ़त आहे हिंदुनि जी असांजे सिंध जा अक्सर वॾेरा उहे बि ईअं मिले हिन जो मतिलबु छा आहे माना परे थियो असांजे वेझो ई न अचे परे थियो हेॾे वेझो न अचे जेको हीअं करे तव्हां सां मिले नी इहो सम्झो त चए थो त मुंहिंजे वेझो न अचे या ख़ुशामद न आहे या हिंदुनि जी सकाफ़त उनजो मज़हबी तरीक़ो मुसलमान ॿई हथ मिलाईंदो आहे सीनो सीने सां मिलाईंदो आहे अखियूं अखियुनि सां मिलाईंदो झुकी करे न मिले झुकण इहो सजदे सां रुकू सां मुशाबे आहे झुकबो सिर्फ़ु अल्लाह जो बादशाह चवनि ठीकु आहे सुभाणे ताईं तव्हांखे मोहलत आहे सोचो कुरान तो फरमाओ 7 नौजवान निकिता हिकिड़ी गार में अची वेठा पाण में मशवरो कयूं त हाणे छा कजे सजदो कयूं बादशाह जो कयूं न जे आॾो उनजी हाकिमियत मञूं आख़िर उन्हनि 7 नौजवाननि फ़ैसिलो कयो त असां पंहिंजी जान कुर्बान कंदासीं बाह में सड़न बर्दाश्त कंदासीं पर रब खां सवा ॿिए जो सजदो न कंदासीं अल्लाह खां सवा असां ॿिए खे पंहिंजो हाकिम न मञींदासीं असुल जहिड़ो हाकिमियत ते आहे असुल जहिड़ो छा ते आहे हाकिमियत ख़ालकियत में जहिड़ो न आहे तव्हां कंडियारो जे हिंदुनि खां पुछा कयो वाङनि खां मेघवारनि खां बीलन खां कोलिन खां पुछा कयो त असांजो ख़ालिक केरु आहे चवंदा अल्लाह आसमान जो ख़ालिक केरु चवंदा अल्लाह कुल मर रब्बुस समावाति सब'i व रब्बुल अर्शिल अज़ीम ओ मुंहिंजा महबूब इन्हनि खां पुछा करता आसमाननि जो मालिक केरु ज़मीन जो मालिक केरु अर्श अज़ीम जो मालिक केरु सयक़ूलून लिल्लाह ये सब तोखे चवंदा त अल्लाह पुछा करे ॾिसो वाङनि खां चवंदा असांजो ख़ालिक अल्लाह ख़ालिकियत में इख़्तिलाफ़ न आहे असुल आमरियत में इख़्तिलाफ़
असां मुसलमान था चऊं त आमिरियत कंहिंजी हुजे, हाकिमियत कंहिंजी हुजे? अल्लाह जी। हू था चवनि न हाकिमियत अमेरिका जी हुजे, आमिरियत अमेरिका जी। जहिड़ो न ॻाल्हि क़ुरान हदीस जो तव्हां मुतालियो कंदो त जेके बि वक़्त जा वॾेरा सरदार चौधरी बादशाह उन्हनि नबीअ ऐं रसूलनि सां जहिड़ो उन वक़्त में कयो जॾहिं नबीअ ऐं रसूलनि चयो इनिल हुक्म इल्ला लिल्लाह, इहा ज़मीन बि अल्लाह जी आहे त हुकुम बि अल्लाह जो हलंदो, कानून बि अल्लाह जो हलंदो। पोइ हुननि जहिड़ो कयो। मां तव्हां खां पुछां थो 40 साल नबी साईं खे सचो चवंदा हुआ या न? अमीन चवंदा हुआ कि न? पर जंहिंमहिल नबी साईं ऐलान कयो त तव्हां हाकिम न आहियो, हाकिम अल्लाह हुआ, पोइ जहिड़ो। हिन वक़्त बि असां मौलवियुनि सां जहिड़ो ई न ॻाल्हि। असां जमीयत वारनि जो मक़सदु आहे त हाकिमियत कंहिंजी हुजे। पाकिस्तान जे आईन में भी लिखियल है तो हाकिम मुतलक केरु आहे? अल्लाह। पाकिस्तान जे आईन में भी। अफगानिस्तान में उते हाकिमियत कंहिंजी आहे? अल्लाह जी। कानून अल्लाह जो। अफगानिस्तान में हिंदू भी रहन था, सिख भी रहन था, ईसाई भी रहन था, शिया हज़ारा जा उहे भी रहन था, पर उन्हनि सभिनी मञियो आहे तालिबान खे त असां हाकिमियत कंहिंजी मञंदासीं? कानून अल्लाह जो। हिते असांजी जमीयत में हिंदू भी आहिनि, पनो अकिल जा वाणिया भी जमीयत में आहिनि, सीटूं खयूं अथनि। मां राति थर हुयुसि मिठी, उते मेघवाड़ भील कोहली उहे भी जमीयत में आहिनि। वो डॉक्टर इब्राहिम शियो आहे पर जमीयत में आहे। वो चए थो त असां इन ॻाल्हि में तव्हां सां मुतफ़िक़ आहियूं त हाकिमियत कंहिंजी हुजे। बरेली भी आहे न असांजी जमीयत में। अक़ीदो नज़रियो हर कंहिंजो पंहिंजो आहे, पर इन ॻाल्हि में उहे मुतफ़िक़ आहिनि त हाकिमियत कंहिंजी हुजे। नाराए तकबीर, भई हथ मथे करे, नाराए तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत जो मकसद, जमीयत जो पैगाम, खुदा दी ज़मीनत खुदा जो निज़ाम, जमीयत जो मकसद, जमीयत जो पैगाम, कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान। नाराए तकबीर। पर खोड़ असांजा मौलवी, हाफिज, कारी, हाजी, तबलीगी 4-4 महीना अंदरून, 7-7 महीना बैरून, पर असां सां इन ॻाल्हि में मुतफ़िक़ न आहिनि। हू चवंदा त आमिरियत अमेरिका जी हुजे, असां हाकिमियत रब जी न मञींदासीं, हाकिमियत अमेरिका। बाबा पीपी जो मक़सद, लीग जो मक़सद, पीटीआई जो मक़सद इहो ई आहे आमिरियत कंहिंजी हुजे, अमेरिका जी। खोड़ असांजा मौलवी भी आहिनि, पीपीए में भी आहिनि, लीग में भी आहिनि, पीछे हाजी, तबलीगी, दीनदार, तहज्जुद गुज़ार, पर खोड़ वीचारा बेनमाज़ी, उन्हनि जे चेहरे ते ॾाढ़ी कान्हे का, पर असां सां इन ॻाल्हि में मुतफ़िक़ आहिनि त आमिरियत कंहिंजी हुजे। मौलाना फज़ल रहमान साहब अजीब मिसाल ॾिनो। मौलाना चयो त माण्हू चवंदा आहिनि साईं बाबा हू भी सियासी, मौलवी भी सियासी, तंहिंजे करे तव्हांखे जेको नलको जे, नाली जे, बिजली जे, गैस जे, पुट जी नौकरी जे, वोट हुनखे ॾियो। तंहिंजे करे सभु सियासी आहिनि, मौलवी भी सियासी आहे। हालांकि ईअं न आहे। मौलाना फरमायो घोड़ो त अबू जहल वटि भी हुयो, तीर ऐं नेज़ो त अबू जहल वटि भी हुयो, भालो ऐं ढाल त अबू जहल वटि भी हुई, पर यो घोड़ो, यो तीर, यो नेज़ो, यो भालो मोहम्मद मुस्तफ़ा वटि भी हुयो। पर अबू जहल जो घोड़ो, अबू जहल जो तीर, अबू जहल जो नेज़ो इस्लाम के खिलाफ इस्तेमाल थियो। मोहम्मद मुस्तफ़ा जो घोड़ो, मोहम्मद मुस्तफ़ा जो तीर, मोहम्मद मुस्तफ़ा जो नेज़ो ऐं भालो इस्लाम की सरबुलंदी जे लाइ इस्तेमाल थियो। नाराए तकबीर, शाने मोहम्मद
मुस्तफा, इनकलाब मोहम्मद मुस्तफा, सियासत मोहम्मद मुस्तफा, नारे तकबीर। सियासत पीपी जी भी आए, सियासत लीगिन जी भी आए, सियासत पीटीआई जी भी आए, सियासत उलमा जी भी आए, पर कंजा रोजा मुसलमानों पीपी जी सियासत, लीगिन जी सियासत, पीटीआई जी सियासत इस्लाम के खिलाफ आ। जमियत उलमा इस्लाम जे आलमन जी सियासत इस्लाम जे सरबुलंदी जे नारे तकबीर। इस्लाम, बुलंदी आवाज से, इस्लाम इस्लाम, नारे तकबीर। अबू जहल जा घोड़ा थींदो या मोहम्मद मुस्तफा जा घोड़ा थींदो? अबू जहल जो तीर ऐं नेज़ो बणिजी करे इस्लाम जे खिलाफ इस्तेमाल थींदो या मोहम्मद मुस्तफा जो तीर ऐं नेज़ो बणिजी करे इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ इस्तेमाल? समझियो नी? अजो अज़म कयो त इंशाअल्लाह असां पंहिंजे वोट खे इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ इस्तेमाल कंदासीं। वाइज़ त खोड़ आहे। मुंहिंजी डायरी ॾिसंदो नी त रमज़ान ताईं हिकिड़ी तारीख़ खाली। राति मां मिठी हुअसि, मिठी खां उतां 12 बजे निकितो, 3 बजे ख़ैबर पहुतो मदरसे में, वरी सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़ी निकितो ॻोठ ठरी मेरो, वरी उतां आयो आहियां। माना किथे बि बीठो न आहे। कंडारे जो जलसो असांजो पंहिंजो, रोड रस्ता जेॾो केॾो बंदि आहे, को निज़ाम कोन्हे, कोई कानून कोन्हे। 3 ॾींहं मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो, ट्रक ते जलसो आहे 3 जनवरी ते, चांवर ऐं गेव खणी करे निकितो आहे। 3 ॾींहं त सख अञा ताईं मोरे पहुतो। अफगानिस्तान जो अमीर खान मुत्तकी वज़ीर ख़ारिजा आहे, उन इंटरनेशनल मीडिया ते तकरीर कई, पूरी दुनिया जे हुक्मराननि खे चैलेंज ॾिनो, पूरी दुनिया जे हुक्मराननि खे मां चैलेंज थो ॾियां, अफगानिस्तान में शराब जो हिकिड़ो कतरो, शराब जी बोतल त पंहिंजी जाती, पर हिकिड़ो शराब जो कतरो असांखे ॾेखारियो। हिकिड़ो माण्हू को शराब पीअण जी ख़्वाहिश रखण वारो अफगानिस्तान में तव्हांखे ॾिसण में अचे, सरेआम त पंहिंजी आहे त को ख़्वाहिश बि न रखंदो। शराब जेको पीअंदो हुनखे सज़ा मिलंदी 80 कोड़ा। हिकिड़ो माण्हू बि तव्हांखे शराब जे पीअण जो ख़्वाहिशमंद न मिलंदो अफगानिस्तान। वो पीअंदो त हुनखे सज़ा मिलंदी। 2 नंबर ते पूरे अफगानिस्तान में हिकिड़ो बि ज़ानी मर्द या ज़ानी औरत उन्हनि ते ज़िना साबित थी हुजे ऐं इहे घुमंदा वतन सरेआम, हिकिड़ो ज़ानी मर्द या ज़ानी औरत ॾेखारे, ज़िना जी ख़्वाहिश रखण वारो माण्हू तव्हांखे अफगानिस्तान में न मिले। 3 नंबर ते हिकिड़ो बि चोर ऐं धाड़ेल जा चोरी कई हुजे, धाड़ो आयो हुजे ऐं हुन ते चोरी धाड़ो साबित थी हुजे, हुनखे सज़ा न मिली हुजे, कंधु मथे खणी करे घुमे, हिकिड़ो चोर ऐं धाड़ेल असांखे ॾेखारे। 4 नंबर ते पूरे अफगानिस्तान में हिकिड़ो बि को बदमाश ॾेखारियो जंहिंखे ग़रीब मिसकीन सां नाइंसाफ़ी कई हुजे ऐं शहर में कंधु मथे खणी करे घुमे, हिकिड़ो अहिड़ो बदमाश असांखे ॾेखारियो, असां हुकूमत छॾूं। असां मौलवियुनि जी तारीफ़ कोन था कयूं, मता तव्हां सम्झो त मौलवी पाकिस्तान जे अफगानिस्तान वारा ख़िलाफ़ आहिनि, हीअ वरी मौलवियुनि जी तारीफ़। असां रब जे निज़ाम जी तारीफ़ कयूं, रब जे निज़ाम में केॾी बरकत आहे। वाइज़ खोड़ आहे, मदरसा बि अल्हम्दुलिल्लाह लखनि जी तादाद में, जलसनि में लखे माण्हू, रावण इज्तिमा ते हिन साल को सिंध जा 10 लख। ऐं असांजे मुल्क में रब जो कानून, रब जो निज़ाम न आहे। रब जे निज़ाम जे लाइ कोशिश ई आलम था कनि, उन जो हाल तव्हां ॾिसो। अॼु वाइदो कयो त रब जे निज़ाम जे लाइ कोशिश कंदासीं। ये असांजा आलिम इहा कोशिश, मेहनत, नतीजो त रब जे हथ में।
असांजा हज़रत बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा जेकर तव्हां रब जे निज़ाम जे लाइ कोशिश कई उलमा जो तव्हां साथ ॾिनो क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो ॻाल्हाए सघंदव रब जे आॾो पर जेकर तव्हां उलमा जो साथ न ॾिनो क़ुरान जे निज़ाम जे लाइ रब जे निज़ाम जे लाइ पोइ क़यामत जे ॾींहुं रब जे आॾो ॻाल्हाए न सघंदो तव्हां मुजरिम जवाबदार हूंदो जेकर चाहियो था त इहा जवाबदारी असांजी पूरी थी वञे त अज़म कयो त इंशाअल्लाह उलमा जो साथ ऐं हीअ सदी इस्लाम जी अथव हीअ सदी इस्लाम जी इंशाअल्लाह सॼी दुनिया ते इस्लाम ग़ालिब त हुई आहे कुरान मजीद में अल्लाह से फमा व इन जुंदना लहुमुल गालिबून रब फरमायो असां जो लश्कर ग़ालिब रब तो जे असां जो लश्कर ई आलिम ई तालिब ई हाफिज़ ई कारी ई जमीयत जा लखन जे तादाद में आलिम ई कारकुन मां तव्हां खां पुछां थो ये ग़ालिब आहिनि या न दलाइल जे लिहाज़ सां त असीं ग़ालिब आहियूं हिकिड़ो असांजो मौलाना फज़लुर रहमान साहब अल्लाह उन जे ज़िंदगी में उमिरि में बरकत करे पूरी क़ौमी असेंबली में हिकिड़ो असांजो क़ाइदे जमीयत अल्हम्दुलिल्लाह दलाइल जे लिहाज़ सां सभिनी ते ग़ालिब आहे या न 1974 में हिकिड़ो असांजो मुफ्ती महमूद हुयो 6 या 7 असांजा मेंबर हुया पर 142 ते ग़ालिब थी विया कि न ऐं ही ग़लबो अथव ही वाइज़ ही जलसा ही मदरसा ही लखनि जे तादाद में मुसलमान क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ अचनि था या इस्लाम जे ग़लबे हुजण जी निशानी ऐं तव्हां ॿाहिरि मुल्कनि में वेंदो पोइ तव्हांखे पाकिस्तान जो क़दुरु पवंदो त दीन जी आज़ादी केॾी आहे हिननि जी वधि में वधि कोशिश आया आहे इन्हनि मौलवियुनि ते कंट्रोल कयूं मदरसा असांजे कब्ज़े में हिननि जी वधि में वधि कोशिशि आहे हाणे हुते माई मरियम 50,000 मस्जिद जी पेशमाम खे पई बाबा मूंखे जो 50,000 हर जुमे ते या महीने में मिलन पेशमाम खे जामे मस्जिद जी पेशमाम खे 50,000 लाख रुपया जो महीने में मिले वो तो असां जुमे जे ॾींहुं मेंबर ते दुआऊं पिया घुरंदासीं या अल्लाह ज़रदारीअ जी पारत या अल्लाह ज़रदारीअ जो सायो ऐं शफ़क़त हमेशह असां ते हुजे ज़रदारीअ सां क़ब्र में भी हिसाब न कजां आख़िरत में भी हिसाब न कजां पोइ माना दुआऊं घुरूं सऊदीअ में दुबई में कतर में उतों जे पेशमाम जी घटि में घटि पाकिस्तान जी 15 लाख 20 लाख पगार 4-4 करोड़ जी गाॾी आहे उते पेशमाम मेडिकल मुफ़्त तालीम मुफ़्त गैस बिजली मुफ़्त रहाइश मुफ़्त हाणे इहो पेशमाम इहो मौलवी हुकूमत खे हक़ चवंदो उते त दुआऊं घुरंदा जुमे जे ॾींहुं या अल्लाह इन्हनि शरीफ़नि जी पारत थई शहज़ादनि भली 100 मायूं अयाशी जे लाइ वेठी हुजनि राति ॾींहुं शराब पिया पियनि पर उतां जा पेशमाम जुमे जे ॾींहुं दुआऊं घुरनि मां दुबई वियुसि मूंखे पिया चवनि केॾी हिते सफ़ाई आहे ॾिसो था त बाथरूमनि में बि एसियूं लॻी पियूं आहिनि रोड रस्ता साफ़ पाकिस्तान में गटर खुलिया पिया आहिनि मक्खियूं मच्छर गंदगी गलाज़त मां जो पाकिस्तान में जेका गंदगी गलाज़त आहे उन खां हिते दुबई में कतर में गंदगी गलाज़त 1000 दफ़ा वधीक आहे मां जो पाकिस्तान में भली कवड़ा भी असांजा मुसलमान आहिनि पर उते सरेआम शराब न पीअंदा शराब पीअंदा त लिकी करे पीअंदा मां जो हिते सरेआम शराब पिया था पियनि बसनि जे स्टॉपनि ते बसनि में एयरपोर्टनि ते मां जो पाकिस्तान में जेकॾहिं केरु पंहिंजे मुंहं ते दागी मलींदो को ॾोह जो कमु कंदो त लिकी कंदो हिते त सरेआम ज़िना थी हले ज़िना बिरज़ा जी इजाज़त है उतों जे अमीरन दुबई जे अमीरन चई छॾियो आहे त माई तव्हां सां राज़ी आहे त ठीकु आहे भली ज़िना कयो पिया असां वटि केस न अचे रसूल खीमा जो अमीर हुयो उन साल में तकरीर कई चई हिन साल अल्हम्दुलिल्लाह ज़िना जो कोई केस न आयो आहे
असां ज़िना जी इजाज़त ॾेई छॾी आहे सरेआम त ज़िना बिरज़ारी तव्हांखे इजाज़त आहे। अल्हम्दुलिल्लाह हाणे ज़िना जो कोई केस नथो अचे, लानत हुजे इन्हनि अमीरनि जे मथां। तव्हां चाहियो था त हिते बि इहो निज़ाम अचे? बाबा ही जो कानून पास कयो अथनि त 18 सालनि खां घटि उमिरि वारो जेकॾहिं निकाह कंदो त 10 साल हुनखे सज़ा। वरी 6 महीननि खां बाद 18 साल भली उमिरि थी वञेसि नी, निकाह कनि त वरी 6 महीननि खां बाद जज घुराईंदो घोट ऐं कुंवार खे, उन खां सुवाल जवाब कंदो, इंटरव्यू वठंदो। पास थिया त ठीकु आहे, जेकॾहिं न पास थी आहे त निकाह खे फसख़ करो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहे शर्त जो कंदा त ॿुधायो को निकाह कंदो? माना निकाह जे लाइ ॾुखियायूं, ज़िना जे लाइ आसानी। तव्हांजे मुल्क में पेप्सी जी बोतल बि अञा सस्ती आहे, ज़िना हिन खां बि वधीक सस्ती पई थिए। ज़िना जो दरवाज़ो पिया खोलनि। मां तव्हां खां पुछां थो, इहो कानून क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़? नबी साईं जे ज़माने में 14 साल 15 सालनि जे न्याणियुनि जा निकाह थिया या न थिया? पुछी ॾिसो लॻा। खुद असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 सालनि जी उमिरि में अम्मा आयशा सां निकाह कयो। शरीयत में त बचपन वारो निकाह भी जायज़ आहे, पीउ मां कराइनि था न्याणीअ जो। अॼु वाइदो कयो त इहो कानून न मञींदासीं, असां इन्हनि जा ग़लति कानून न मञींदासीं। असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जा पाबंद आहियूं। न्याणी जवान थी वञे, पुटु जवान थी वञे, शादी करे। हज़रत अली साईं के नबी साईं फरमायो, सोना अली टिन ॻाल्हि में देर न कजा, नमाज जो टाइम थी वञे नमाज पढ़ण में देर न कजा, जनाज़ो तैयार थी वञे, कफन गुस्ल जो बंदोबस्त थी वञे, जनाज़ो पढ़ी दफन करण में देर न कजा, न्याणी जवान थी वञे, मुनासिब रिश्तो अची वञे, न्याणी उथारण में देर न कजा। न्याणी जा ॿार लायो जल्दी। कुरान मजीद मुझे साम्हूं पियो आहे, केतिरनि जा आहिनि तो वेचारियूं न्याणियूं मोबाइल जा नंबर हथ करे फोन ते ॻाल्हाईंदियूं आहिनि। साईं जोगी साहब असांजे ॻोठ में अचो पिया, असांजे शहर असांजे महले में अचो पिया, महिरबानी कजो कुझु असांजे बारे में बि वाइज़ कयो। साईं असांजी 40 साल उमिरि थी वई आहे, असांजा अबो अम्मा असांखे उथारण जे लाइ तयारु न आहिनि। साईं तव्हां इन्हनि खे न सम्झाईंदो त केरु सम्झाईंदुनि? ही हयादार न्याणियूं पयूं मैसेज मोकिले, तव्हांजे घर जी शिकायत तव्हांखे न मिलंदी, पर जामे मस्जिद जे पेशमाम खे मिलंदी त तव्हांजो जमायती आहे मुंहिंजो बाबो सम्झायो। तव्हांजे घर जी शिकायत तव्हांखे न मिलंदी, पर हाले जी शरीफ़ बेर शरीफ़ असांजे मुर्शिदनि वटि असांजी शिकायत ईंदी त तव्हांजो मुरीद सम्झायो ज़ुल्म पियो करे। तव्हांजे घर जूं शिकायतूं असां मोलनि वटि पयूं अचनि त तव्हां हिन खे सम्झायो। मां हेॾां लाड़काणे जे पासे जे साईं मोहम्मद कासिम बि तव्हांखे ॿुधायो, पर मूंखे बि ख़ुदि हुन मौली साहब ॿुधायो। मस्जिद खां ॿाहिरि निकितासीं, 2 क़बरूं हुयूं। मौली साहब चयो साईं इहा क़बर, इन क़बर वारे जूं 2 न्याणियूं हुयूं, हथनि में लठियूं, हुन पीउ जे क़बर खे जे लठियूं हयूं, पीउ जे क़बर खे लतूं हयूं, बुजा ॾेई करे चऊं सलाह कंदो बाबा तुंहिंजी क़बर कारी थींदी। मौली साहब हुननि न्याणियुनि खे चयो अम्मा ही तव्हांजो पीउ तव्हांजे दुआउनि जो मोहताज, अम्मा ही तव्हां छा पयूं कयो? उन्हनि न्याणियुनि रोई करे चयो असांजो पीउ हुयो पर वॾो ज़ालिम हुयो, असांखे पाण आई कोन त मुंहिंजे मट साने कोई कोन्हे, इहा न्याणियूं ॾींदुसि त मिल्कियत ॾियणी पवंदी, पछाड़ी में पाण मरी वियो, ॿाहिरि ज़ालुनि जे करे घर मां कढी छॾियो, मिल्कियत पंहिंजी जाइ ते पर खट रखण जेतिरी बि जाइ नथा ॾियनि, टुकुर जे लाइ पिनंदियूं थियूं अथूं, पोइ बाबे जे क़बर खे बुजा न ॾियूंसि त कड़ा कुल पढ़ी दुआ घुरूं। ये वाक़ियात असांजे साम्हूं थिया। अॼु हर को ज़ालिम,
हालांकि तव्हांखे ख़बर आहे जुमे जे ॾींहुं हर जुमे ते ख़ुतबे में इमाम साहब इहा आयत पढ़ंदो आहे इन्नल्लाह यामुरु बिल अदलि वल इहसान। अल्लाह ताला तव्हांखे हुकुम थो करे त अदल ऐं इंसाफ़ कयो, नाइंसाफ़ी न कयो। पीउ मां इंसाफ़ कयो आहे औलाद सां, पीउ मां इंसाफ़ करे थो, हुकुमराननि खे छॾियो, पीउ मां इंसाफ़ कयो आहे। हिकिड़े पुट खे वधीक भाईंदा, ॿिए खे घटि, हिक खे मिल्कियत वधीक, ॿिए खे घटि। असांजो साईं मौलाना अब्दुर रहमान ख़ासि केली दरगाह खान वारा वॾा मुफ़्ती आहे, काज़ी आहे, साईं ग़ुलाम क़ादिर छेड़ी वारनि जा साथी। उनजो वाक़ियो हिकिड़े कारी साहिब ॿुधायो, चई साईं वटि हिकिड़ो वॾेरो आयो, चई साईं ही मुंहिंजो पुटु आहे, मूंसां गॾु आहे, मुंहिंजी ख़िदमत बि घणी थो करे, हिनखे 5 एकड़ ज़मीन मां वधीक ॾींदुसि। साईं फरमायो बाबा ईअं न कर, तूं इंसाफ़ कर। पुटु आलिम हुजे, जाहिल हुजे, निमाज़ी हुजे, बेनमाज़ी हुजे, तूं इंसाफ़ कर, तूं ना इंसाफ़ी न कर। हिक पुट खे वधीक मिल्कियत ॾींदे इहा इन सां ख़ैर ख़्वाही न आहे, इन जे लाइ दुश्मन थो पैदा करे। नंढा भाउर विढ़ंदसि, भाउर न विढ़ेसि त भाटिया विढ़ंदसि। न्याणियुनि खे बि मिल्कियत ॾियो, न त भाणे जा मामनि खे मारींदा। पुट मां खे था मारीनि त तूं मामे वारनि खां मिल्कियत छो थी वठी? ये वाक़ियात साम्हूं आया। साईं जो चयो न वतई, उन हाजी साहब वॾेरे उन पुट खे वधीक मिल्कियत लिखी ॾिनी। नंढो भाउ सदोरो अहिड़ो थियो जो वॾे भाउ खे मारे विधई, पीउ खे लठियूं ऐं कुआरियूं। पोइ आयो साईं वटि, साईं ज़ुल्म थी वियो, तव्हांजो चयो न वरितोसीं। साईं फरमा हाणे भलो थियो, हिकिड़ो पुटु माराई, ॿिए खे जहन्नम में पहुचाई। बाबा पीउ खे जो लठियूं कुआरियूं आहिनि त जहन्नम में वियो। इंसाफ़ कयो। असां वो डिंगी बकरियूं हूंदियूं आहिनि, टकरी बकरियूं बि कंहिंखे डिंगियूं थींदियूं आहिनि, 2 फर ॼणंदियूं आहिनि, पोइ हिकिड़े फर खे 2 बुबा धाराईंदियूं, ॿिए खे टकर इटूं। असां बि ईअं अॼु वाइदो कयो इंसाफ़, न्याणियुनि खे बि ॾियो, उन्हनि जो बि हक़ आहे। अफतुमिनून बिबाज़िल किताब व तकफुरून बिबाज़। रब फरमाई तव्हां छा पिया कयो जो क़ुरान जे कुझु आयतुनि खे मञो था, कुझु जो इनकार था कयो। नमाज़ूं बि पढ़ो पिया, रोज़ा बि रखो पिया, हज उमरा बि कयो पिया, ख़ैर ख़ैरातूं बि कयो पिया। वरी पीउ रिटायर थी वियो त पेंशन सॼी पुटनि खे, न्याणीअ खे रुपियो ई न। हिते खोड़ रिटायर वेठा ऑफिसर, मां सभिनी खे सुञाणा थो, पुछा कबनि त न्याणियुनि खे ॾिनो अथव न, सॼी पेंशन पुटनि जे हवाले। पीउ मरी थो वञे त मिल्कियत सॼी ॿाहिर खाई आहे, भेनरुनि खे हिसो ई न मिलियो। रब फरमाई कहिड़ो तव्हांजो ईमान आहे, मञो त सॼे क़ुरान खे मञो, नथा मञो त सभु हथ खणो। असांजे छड़ीअ में हिकिड़ो हाजी साहिब, हुनखे हिकिड़ो पुटु हुयो, 6 न्याणियूं, 100 जॻह ज़मीन। पोइ असांजो उस्ताद वटि आयो, चई साईं भला भेनरूं पंहिंजे भाउ खे बख़्शिश कनि, हिबो कनि त जाइज़ आहे? अटकल पियो करे। साईं फरमायो बाबा भेनरूं पंहिंजे भाउरनि खे हिबो ऐं बख़्शिश उन वक़्त में करे सघनि थियूं जॾहिं उन्हनि जे हथ में कब्ज़ो हुजे, ज़मीन उन्हनि जे हथ में हुजे, प्लाट पैसा उन्हनि जे हथ में हुजनि, उहे तसरुफ़ करे सघनि, पोइ पंहिंजी मर्ज़ी सां भली भाउरनि खे हिबो ॾियनि। अञा उन्हनि जे हथ में कब्ज़ो आहे ई कोन, उन्हनि जे मिल्कियत हथ में का शइ आहे ई कान, अॻे ई हिबो इहो जाइज़ आहे? मुंहिंजे हथ में का शइ हुजे ई न ऐं मां तव्हांखे चवां त कंडियारे जो फलाणो प्लाट तव्हांखे हिबे थो ॾियां, इहो जाइज़ आहे? तपेदार मञीदा? हिबो ऐं बख़्शिश बि उन वक़्त में जाइज़ आहे जॾहिं उन जे हथ में कब्ज़ो हुजे। तव्हां पंहिंजी न्याणी खे कब्ज़ो ॾियो, पैसा आहिनि, प्लाट आहिनि, ज़मीन आहिनि, उन्हनि खे ॾियो, 1-2 फ़सुल खणनि,
पोइ भली मर्ज़ी आहे पंहिंजे ॿारनि खे पोइ कनि, ॾिसूं त पोइ पोइ कनि थियूं। इहे हुन बख़्शिश कराई। भेनरूं त चवंदियूं त हाणे भाउ सां करो हिसाब। पछाड़ी में उहो पुटु सदो थियो, सॼी ज़मीन विकिणी छॾियईं, भेनरुनि खे वेसो बि न ॾिनई। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इन पीउ पंहिंजे न्याणियुनि सां ज़ुल्म कयो या इंसाफ़? न्याणियुनि खे मिल्कियत ॾेई वञो, नथा ॾियो त कंहिंखे बि न ॾियो। बसि ज़मीन प्लाट दुकान पंहिंजे खाते हुजे, कंहिंखे बि न ॾियो। मिल्कियत पुटनि जे हवाले कंदो, सुभाणे घर मां कढी छॾी। तव्हांखे मिल्कियत पंहिंजे हथ में हुजे। तव्हां मरी वेंदव, इंशाअल्लाह साईं मुफ्ती खैरमान साहब वेठो आहे, पाण ई तव्हांजा औलाद खे सभिनीनि खे बराबरि हिसो ॾींदा, न्याणियुनि खे बि, ज़ाल जहिड़ी हूंदी हुनखे बि। सुठो अथव त मिल्कियत पुटनि जे नाले ते न कयो। पैसा ज़मीन प्लाट पंहिंजे नाले ते हुजनि। जेकॾहिं कयो था त पोइ शरीयत मुताबिक़ सभिनी खे ॾियो, पुटनि खे बि ॾियो, न्याणियुनि खे बि। पेंशन तव्हांखे मिली आहे त पुटनि खे बि ॾियो, न्याणियुनि खे बि ॾियो, न त कंहिंखे बि न ॾियो, पाण खपायो। इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, माल ऐं औलाद फितनो अथनि। हाणे फितने खां कीअं बचूं? उलमा लिखनि था, माल कमायो, कमायो माल, भली भला घर ठारायो, बच्चनि ते न्याणियुनि ते ख़र्च कयो। अल्लाह से फरमा यसअलूनक माज़ा युनफिकून, ओ मुंहिंजा महबूब तोखां पुछा था कनि त छा ख़र्च कनि, कंहिं ते ख़र्च कनि। अल्लाह से फरमा कुल मा अनफक़तुम मिन खैर फलिल वालिदैन, रब फरमा पहिरें नंबर ते भले में भलो ख़र्च तव्हांजो आहे जेको तव्हां पंहिंजे पीउ मां ते ख़र्च था कयो। मौलवी खे बाद में, पीर खे बाद में, मुर्शिद खे सैयद खे बाद में, पहिरें नंबर ते रब फरमायो पंहिंजे पीउ मां ते ख़र्च कयो। लटा कपिड़ा दवा दरमल गीदे जी ख़र्ची पीउ मां खे ॾियो। असां जहिड़े पीउ मां खे न ॾींदासीं, मरण खां पोइ वरी मुलनि खे खारायो, टीजा 40 10 12 जुमाना 7 ताम मुलनि खे खारायो। माना तव्हां पीउ मां तंग हुयो। शुक्र थियो जो अबो अमा विया, हाणे खाओ तव्हां ढव ते। अरे बाबा जहिड़े पंहिंजे पीउ मां खे खारायो, जहिड़े हिननि जी ख़िदमत कयो, जहिड़े पीउ मां जूं दावतूं कयो, उनखां दुआऊं वठो, ख़र्च कयो। पैसा रखंदव फितनो थींदो। पीउ मां ते ख़र्च कयो, मस्जिद मदरसे में ख़र्च कयो, वेझनि रिश्तेदारनि ते ख़र्च कयो। आन त रिश्तेदार विछूं, पर ग़रीबनि क़ुर तो फरमा ॾियो उन्हनि खे, अखियूं बंदि करे ॾियो उन्हनि खे। बचाईंदव, बैंकूं भरींदव, फितनो थींदो, सुभाणे विढ़ंदा। औलाद भी फितनो अथव। इन खां कीअं बचिजे? औलाद खे पढ़ायो, दीनी तालीम, दुनियावी तालीम, ख़र्च कयो औलाद जी तालीम ते। शादियूं करायो, उनखे घर मां कढी छॾियो। बाबा हाणे इहा ज़ाल अथई, तूं ई पंहिंजी ज़ाल वञी ॼाण, असांजे मथे मां सूर छॾियो। घर में हूंदव त फितनो अथव, इहे मरण घड़ी ते छॾींदव कोन। अॼु वाइदो कयो, इंशाअल्लाह इन नसीहतुनि ते अमल कंदासीं। इन्हनि वाइज़नि जलसनि में इन नीयत सां ईंदा कयो त दीन जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, उन ते अमल कंदासीं। गुनाह बख़्शण जी नीयत सां ईंदा कयो, छो त हिते गुनाह बख़्शबा। ऐं अज़म कयो त इंशाअल्लाह इन मदरसनि जी ख़िदमत कंदासीं। असांजे आलमनि फ़ैसिलो कयो, असां पिनी करे चंदा करे मदरसा हलाईंदासीं। असां हुकूमत खां न वठंदासीं। हुकूमत चवे थी त तव्हांखे मदरसा भला ठाराइजूं, स्कूलनि वांगुरु, कॉलेजनि वांगुरु, उस्तादनि जूं पघारूं बि ॾियूं। पर असांजे आलमनि फ़ैसिलो कयो आहे, असां पिनी करे चंदा करे मदरसा हलाईंदासीं, पर हक़ ऐं सच जो कलमो चवंदासीं। बाबा हुकूमत खां पैसा वठूं, पोइ जेका बि हुकूमत ग़लति कानून पास करे चऊं ठीकु आहे, पोइ ईअं चऊं नी असां। हाणे ज़रदारी साहब खे, गवर्नर खे
वज़ीर आज़म के जनरल के जेका इस्तिस्ना मिली आहे असां चऊं ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं कयो तव्हांजे लाइ कोई कानून आहे इहो कानून सही आहे त सदर ता हयात इस्तिस्ना आहे माना जीअं वणे तीअं करे भली साईं सरफराज शाह जी सॼी ज़मीन ते कब्ज़ो करे छॾे कोई हक़ न आहे सदर उनखे जे लाइ कोई कानून आहे जाइज़ अथसि 10 माण्हू भली कंहिंजा माराए छॾे न त सदर जे लाइ कोई कानून आहे सदर इहो कानून जाइज़ आहे नबी साईं जे ज़माने में हिकिड़ी औरत हुई फातिमा हुनजो नालो चोरी थी हुयसि कैस जी धीउ नबी साईं वटि सिफारिशी वठी आया हज़रत उसामा बिन ज़ैद नबी साईं जे पुटेले जो पुटु हो नबी साईं खे ॾाढो प्यारो औरत आहे हथ कटबो उनमें ऐब थी पवंदो ॿी का दियत ॿी का चटी रखो नबी साईं जो चेहरो मुबारक कावड़ में लाल थी वियो पाण फरमायूं अल्लाह ताला यहूद न नसारनि ते लानत करे उहे बि ईअं कंदा को वॾेरो ॾोह कंदो त हुनजे लाइ कोई कानून न हूंदो को ग़रीब ॾोह कंदो त हुनजे लाइ कानून हूंदो अतशफऊन फी हद मिन हुदूदिल्लाह नबी साईं फरमायो तव्हां अल्लाह जे कानून में सिफारिश था कयो तव्हां तरमीम कयो अल्लाह जे कानून जी हद खे मां मटाया सिफारिश था कयो नबी साईं फरमाया लौ सरिकत फातिमा बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लकतत यदा जेकर फातिमा मोहम्मद मुस्तफा जी न्याणी को चोरी थी वञे ऐं उन ते चोरी साबित थिए त मां रब खे राज़ी करे पंहिंजे न्याणीअ जे हथ खे कुर्बान कयां मां तव्हां खां पुछां थो ज़रदारी या जनरल या गवर्नर मां फातिमा खां मथे आहिनि इज़त हिन में अथनि त टीवीअ ते अची बयान ॾियनि त इहा इस्तिस्ना असांखे क़बूल न आहे असां पाकिस्तान जे आम शहर वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदासीं जेको ग़रीबनि जे लाइ कानून असांजे लाइ उहो हज़रत उमर फारूक मस्जिद नबी जे मिंबर ते वेठो हज़रत उमर ईअं सम्झो त शायदि मुंहिंजी हुकूमत आहे मां जीअं चवंदुसि मुंहिंजो हुकुम मञींदा डिॼनि था मूंखां हज़रत उमर फरमायो जेकॾहिं मूं में थोरो ॾिंगो अची वञे ट्रेग अची वञे तव्हां में को अहिड़ो शख़्स आहे जेको मुंहिंजे उन ॾिंग खे सिधो करे त हिकिड़ो ॿाराड़ी जो बदू आख़िरी छेड़े में वेठो तलवार म्याण मां कढियईं हज़रत उमर फारूक खे चई जेकॾहिं तो में थोरो बि ॾिंगो आयो त मां हिन तलवार सां तुंहिंजे हुन ट्रेग खे सिधो कंदुसि हज़रत उमर ईअं चयो त मां अमीरुल मोमिनीन आहियां मां हक़ मां मुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं कयां न अखियुनि में ख़ुशी में पाणी अची वियुसि चई अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल सभु तारीफ़ उन अल्लाह जे लाइ जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत में अहिड़ा जवान पैदा कया आहिनि जेके उमिरि जे टेड़े ॾिंग खे बि सिधो कनि था इंशाअल्लाह जेकॾहिं नबी साईं जी उम्मत में अहिड़ा जवान हूंदा त उमिरि कॾहिं बि इस्लाम जे ख़िलाफ़ कोई कमु न करे सघंदा ही केर थींदा आहिनि जा हज़रत उमर खां मथे आहिनि जा अज़म कयो असां इहे कानून न मञींदासीं असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जा पाबंद आहियूं ऐं जॾहिं बि आलमनि सॾु कयो त इंशाअल्लाह मथनि सां कफ़न ॿधी करे मैदान में पहुचंदासीं इन्हनि मदरसनि जी ख़िदमत कयो उस्ताद अब्दुल अली वटि वेंदा कयो फ़सुल लहे कंडियारे जे दुकानदारनि खे बि सेठनि खे बि गुज़ारिश आहे तव्हां पुछा कयो पाण असांजी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे जेका ज़रूरत हुजे असां हाल पिरा नाल ख़िदमत कंदासीं तालबनि जे लाइ मदरसे जे लाइ पाण पुछा कयो ही त शुक्र आहे जो मौलवी तव्हां खां पैसा वठनि था अचनि था तव्हांजे दुकाननि ते तव्हांजे देरे ते अचनि था अन वठण जे लाइ इहो मौलवियुनि जो थोरो अथव अल्लामा मोहम्मद यूसुफ बिनूरी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा त माण्हू असांखे जहन्नम जी बाहि था ॾियनि असां माण्हुनि खां ई जहन्नम जी बाहि था ख़रीद कयूं ही ज़कात ही ख़ैरात ही सदकात ही कुर्बानीअ जूं खलूं या जहन्नम जी बाहि असां तव्हां खां बाहि था वठूं इहो थोरो अथव मौलवियुनि जो तव्हां खां बाहि वठी करे तव्हांखे जन्नत में पिया पहुचाइनि न त इहा बाहि तव्हांखे पाण खे ॾियणी आहे पाण आलम सही जाइ ते इस्तेमालु कयो त हुनजे लाइ फ़ाइदो अथसि न त इहा बाहि हिननि खां वठी करे पाण बि बाहि में सड़े पंहिंजे बचनि खे बि बाहि में
अज़म कयो त इंशाअल्लाह मदरसे ई जामिया अनवार इन जो बुनियाद तक़वा ऐं परहेज़गारी थी। अल्लाह वारनि इन जो बुनियाद रखियो। हज़रत साईं अब्दुल अज़ीज़ भांडवी हज़रत साईं ॿेर वारा हिते पढ़ाए विया, उन जूं बरकतूं आहिनि इंशाअल्लाह। ई फैज़ पियो हलंदो ऐं जेके हिन मदरसे मां फारिग़ थी विया दीन जो कमु कनि पिया इंशाअल्लाह इन जो अजुर तव्हां जमात खे बि मिलंदो। असां बि हिते 9 साल मतिलबु 91 खां वठी 97 7 साल हिते पढ़िया। हाणे जेका असां दीन जी ख़िदमत कंदासीं उन जो अजुर सिर्फ़ु असांखे न मिलंदो, इन ख़िदमत में तव्हां बि शरीक आहियो। तव्हांजा बच्चा आलिम न थी सघिया, हाफ़िज़ न थी सघिया, डॉक्टर थी विया, इंजीनियर थी विया, प्रोफेसर थी विया, अल्लाह बरकत कंदो। पर हिन मदरसे में जेके बच्चा आलिम ऐं हाफ़िज़ थिया असां उन्हनि जी ख़िदमत कयूं था। क़यामत जे ॾींहुं इहे तव्हां ई असांजी बख़्शिश जो ज़रियो थी इंशाअल्लाह। इहे तव्हां ई असांजी क़यामत जे ॾींहुं सिफ़ारिश कंदा। अज़म कयो त इंशाअल्लाह हिन मदरसे जी ख़िदमत कंदासीं। पहिरें नंबर ते हिन जो हक़ आहे ऐं दुआऊं बि घुरो हिन इदारे जे लाइ। अल्लाह ताला हिन इदारे खे क़यामत ताईं आबाद फ़रमाए। जेके बि असांजा जमायती पुराणा असांजा फौत थी विया नंढा वॾा, ख़ुसूसन हज़रत साईं अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह इन मदरसे जा मोहतिम अव्वल, हज़रत साईं उस्ताद ख़ुदा बख़्श साहब, ॿिया जेके जमायती अञा घणनि जा नाला मां खणा। दुआ कयो अल्लाह ताला उन्हनि जो क़ब्र जो सफ़र क़यामत ताईं आसान फ़रमाए। अल्लाह ताला क़ब्र जी सख़्ती हिसाब जी सख़्ती खां बचाए, पुलसरात जी तकलीफ़ खां रब बचाए। क़यामत जे ॾींहुं रब तव्हां ई असांखे नबी साईं जो पाड़ो नसीब फ़रमाए। इन मदरसे खे रब ता क़यामत आबाद फ़रमाए। मुंहिंजो मदरसे जो जलसो आहे 3 जनवरी खंडू। इहो बि हिन कंडियारे जी शाख आहे, इहो बि सभु कंडियारे जो इदारो आहे। 3 जनवरी ॾींहं जो सुबुह खां वठी शाम ताईं वॾो जलसो आहे। मौलाना राशिद साहब बि आहे, मौलाना मुदीसा समो, ॿिया ई मुबलिग जेके असांजा पटे भाई आहिनि इहे पाण ई ईंदा। साईं फैज़ मोहम्मद साहब ख़ुशदार वारा, हाफ़िज़ हुसैन अहमद शेरोदी, असांजा उस्ताद साईं मोहम्मद मीर मोहम्मद साहब मीरत वारा, उस्ताद मोहम्मद इदरीस साहब, उस्ताद अब्दुल अलीम साहब, हाजी इमदादुल्लाह नाथवाना, सभु सुबुह जो निकिरी पइजो। ॾींहं जो आहे इंशाअल्लाह, हिकिड़ो वेलो मानीअ जो तव्हांखे खाराईंदासीं। मदरसो घुमी वञो, बुज़ुर्गनि जूं ज़ियारतूं बि अची कयो, बयान ॿुधो। 3 जनवरी यादि कजो, तव्हांखे दावत आहे दिलि सां, छो त हीउ मदरसो जेको आहे हितां जो ई फैज़ आहे। दुआ घुरो अल्लाह ताला उन मदरसे खे बि आबाद फ़रमाए।